सावल बाबा वो तो पंहिंजो सॼो ॻोठ सफ़ भरियो सम्झ वारो आहे। बाक़ी भई भाइर लीमो खबर कुछ डरड़ा थी इन्हनि खां पासे हो रहिजा। हाज़ुर बाबा ऐं इन्हनि जी बि इज़त कंदुसि। जेकॾहिं मूंखां नाहक नाराज़ थिया न त हथ जोड़े उन्हनि खां माफ़ी वठंदुसि। प्रणाम राम सरकार। सलाम सलाम सलाम। साईं जी बादशाही जो ख़ैर। भली करे आए बाबा आसूदामल, भली करे आए, भली करे आए। आसूदामल ये को ताज़ो हाल हवाल तो मुल्क जान जी खबर है। सरकार केड़ा हाल हवाल कया? यो सूबेदार आहे न, सुधरण जो नालो ही नथो अचे। छा थो चे सूबेदार? सरकार इन जमादार बुधायो त सूबेदार इन डातुओ के वो चोर डोहारी ऐं वरल छा के वरी पाछारीदार तो समझे। मवालन के डोकड़ दई मुखबिरी तो कराए त जे डातुओ के वरल छा के गिरफ्तार करे सके। काका आसूदामल यो सूबेदार भला चरियो त नाहे। वरियल शाह फकीर सैयद आहे। अल्लाह से उनखे पंहिंजो ई गंज ॾिनो आहे। चोरनि सां उनजो कहिड़ो वास्तो? सावल सोना न सूबेदार जो मथो तो मट जहिड़ो आहे। बड़ा कुड़ काथे अथसि? मियां बचल खान खे बि गिरफ़्तार करण जे लाइ संभरियो थो अचे। बाबा साईं मूंखे थोरी इजाज़त ॾियो त हिन सूबेदार सां ॿ लफ़्ज़ मां ॻाल्हाए अचां। ॿीहर इहो सूबेदार सोचे सम्झी कदम खणंदो। न बाबा, फिलहाल वनी सूबेदार के इज्जत जी बोली सां समझाए। जे इज्जत जी बोली न समझे तो पोइ बचल खान मोचो नालो आहे। या सूबेदारी भी कोन रहंदसि। ओ ईअं कयो सरकार, कम ॾेखारियो। हुन वेचारे डातूअ ॾोहनि खां तोबा कई, हाणे दरगाह जी बुहारी थो थे। मियां जुल्म त ॾिसो, वरी बि वो ॾोहारी, वो ई इल्ज़ाम। पुलिस जो शक सरकार खत्म थियणो ई कोन्हे, भले माण्हू फ़कीर थी वञे। राम 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 राम, ज़ालिम ज़मानो सरकार। आसूदामल डातू सूबेदार जे चवण सां त ॾोहारी न थींदो न। मां सभु सम्झां थो त इहो सूबेदार कंहिंजे चवण ते आहे। भगवान भलो करे बचल खान। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अथई, सरकार जहिड़े खां सवाइ मसइलो हल कोन थींदो, कुझु बि थी पए। मां सभु सम्झां थो आसूदामल, सभु सम्झां थो। हिकिड़ो दफ़ो मां पाण वञी सूबेदार खे अञा सम्झाईंदुसि ऐं जे पोइ बि न सम्झो त सिर्फ़ उर्स वारनि जी शादी गुज़रण ॾे। पोइ इन सूबेदार सां बि पुॼी पइबो सावल बाबा। जी बाबा साईं, जेको त पोइ आख़िरी दफ़ो तूं वञी सूबेदार खे बचल खान थी सम्झाए। जे पोइ बि न सम्झे त मूंखे ॿुधाए। हाज़ुर बाबा साईं, वञा।